नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के लाड़काणो मां ख़बर ईंदड़ लाड़काणे जी अदालत उम्मे रुबाब जटिन गर्भातिन जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार बुरहान चांडियो जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। PPMPA बुरहान चांडियो अॼु अदालत सां राब्तो करे पंहिंजे वकीलनि मार्फत गिरफ़्तारी खां बचण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई, जेका सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच संदसि कची ज़मानत 2 लख रुपयनि जे मचलकनि एवज़ 7 मार्च ताईं मंज़ूर कई। अदालत बुरहान चांडियो जी 1 महीने लाइ अबूरी ज़मानत मंज़ूर कंदे उम्मे रुबाब ऐं पुलिस के नोटिस जारी कंदे 7 मार्च ते तलब करे वरितो। वकील अतर अब्बास सोलंकी ऐं कराची जे 3 वकीलनि गॾियल तौर ते बुरहान चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त ॾिनी, जेका मंज़ूर कई वई। 3 ॼणनि जे क़त्ल केस में दादू जी अदालत बुरहान चांडियो जी ज़मानत रद्द करे केस गिरफ्तार करण जो हुक्म ॾिनो हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।